سورة النبأ. بسم الله الرحمن الرحيم. عَمَّ يتساءلون عن النبأ العظيم الذي هم فيه مختلفون كلا سيعلمون ثم كلا سيعلمون. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। कहिड़ीअ ॻाल्हि बाबति हिक ॿिए खां पुछनि था। हाउ हिकिड़े अहिड़े वॾे वाक़े बाबति जंहिंजे थियण में उहे पाण में मुख़्तलिफ़ आहिनि। ईअं संदन ख़्यालनि वांगुरु नाहे सिघो ई ॼाणंदा, वरी बि चऊं था त ईअं नाहे सिघो ई ॼाणंदा। أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ مِهَادًا وَالْجِبَالَ أَوْتَادًا وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا وَجَعَلْنَا اللَّيْلَ لِبَاسًا وَجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا وَبَنَيْنَا فَوْقَكُمْ سَبْعًا شِدَادًا وَجَعَلْنَا سِرَاجًا وَهَّاجًا وَأَنزَلْنَا مِنَ الْمُعْصِرَاتِ مَاءً ثَجَّاجًا لِنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا وَجَنَّاتٍ أَلْفَافًا. ज़मीन खे विछाणू न कयो अथऊं छा, ऐं जबलनि खे मेखूं, ऐं अव्हां खे जोड़ो जोड़ो नर ऐं मादी बणायोसूं, ऐं अव्हां जी निंड खे फरात बणायोसूं, ऐं रात खे ढक कयोसूं, ऐं ॾींहं खे गुज़रान जो वक़्तु कयोसूं, ऐं अव्हां जे मथों 7 मुहकम आसमान बणायासूं, ऐं हिकु चमकंदड़ ॾियो सिज बणायोसूं, ऐं ककरनि मां पलटंदड़ पाणी वसायोसूं, त उन सां अन्न ऐं सलाह जमायूं, ऐं घाटा बाग़ बि। إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا وَفُتِحَتِ السَّمَاءُ فَكَانَتْ أَبْوَابًا وَسُيِّرَتِ الْجِبَالُ فَكَانَتْ سَرَابًا إِنَّ جَهَنَّمَ كَانَتْ مِرْصَادًا لِلطَّاغِينَ مَآبًا لَابِثِينَ فِيهَا أَحْقَابًا لَا يَذُوقُونَ فِيهَا بَرْدًا وَلَا شَرَابًا إِلَّا حَمِيمًا وَغَسَّاقًا جَزَاءً وِفَاقًا إِنَّهُمْ كَانُوا لَا يَرْجُونَ حِسَابًا وَكَذَّبُوا بِآيَاتِنَا كِذَّابًا وَكُلَّ شَيْءٍ أَحْصَيْنَاهُ كِتَابًا فَذُوقُوا فَلَن نَّزِيدَكُمْ إِلَّا عَذَابًا. बेशक फ़ैसिले जो ॾींहुं हिकु मुक़रर महल आहे, जंहिं ॾींहुं सूर में फूकबो तव्हीं टोलियूं टोलियूं थी ईंदव, ऐं आसमान खोलबो पोइ दरवाज़ा थी पवंदो, ऐं जबल हलाइबा पोइ रुञ वांगुरु थींदा,
बेशक दोज़ख इंतज़ार करण वारो आहे। जो हठीलन जो रहण जो हंधु आहे, मंझिस केई डिघियूं मुदतूं रहंदा, उन में न का थधाई ऐं न का पीअण जी शइ चखंदा, तते पाणी ऐं रोग खां सवाइ। इहो संदन पूरो पूरो बदिलो आहे, छो त उहे हिसाब ॾियण जी उमेद न रखंदा हुआ ऐं असांजे हुकमनि खे बिल्कुलु कूड़ भाईंदा हुआ ऐं सभु शइ खे लिखी ॻणे छॾियो अथऊं। पोइ चइबनि त मज़ो चखो, जो अज़ाब खां सवाइ अव्हां ते ॿियो की बि न वधाईंदासूं। إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا बेशक परहेज़गारनि लाइ कामयाबी आहे, जो बाग़ ऐं डाखूं ऐं हम उम्र नौजवान ज़ालूं ऐं शराब जा छिलकंदड़ प्याला बि उते न का अजाई बक ऐं न को कूड़ ॿुधंदा। इहो पूरो बदिलो तुंहिंजे पालणहार खां अता कयल हिसाब मुताबिक़ आहे, जो आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी ॿिन्ही जे विच में आहे, तिन जो पालणहार बाझारो आहे। उन जी हैबत खां को बि वरंदी ॾेई न सघंदो। يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا जंहिं ॾींहुं रूह ऐं सभई मलाइक सफ़ूं ॿधी बीहंदा, तंहिं ॾींहुं जंहिंखे बाज़ारे अल्लाह मोकल ॾिनी हूंदी ऐं पूरी ॻाल्हि ॻाल्हाई हूंदाई, तंहिंखां सवाइ ॿियो की बि न ॻाल्हाईंदा। इहो ॾींहुं सचपच थियणो आहे, तंहिं करे जेको घुरे सो पंहिंजे पालणहार ॾांहुं पंहिंजे रहण जो हंधु ठाहे। बेशक असां अव्हां खे वेझे अज़ाब अचण खां डिॼारे चुकासूं, जंहिं ॾींहुं आदमी उहो ॾिसंदो जेकी संस ॿिन्ही हथनि अॻे करे मोकिलियो, ऐं काफ़िर चवंदो त हाय अरमान जेकर आऊं मिटी हुजां हा।